ईअं थींदी आहे नाफ़रमान औलाद। हाँ 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 मां नाफ़रमान आहियां ऐं मां इन रस्मनि खां बग़ावत करण थो चाहियां। चोरी ते एॾा वॾा मामला हलनि पिया जहिड़ा हिन चोरी ते त आहे न। सिर्फ़ मलूक जी थींदी। काथे रेस हशमत खान जहिड़ो दोदो मुड़सो ऐं काथे वरी तूं माण्हू झुकी घुरंदो आहे। इन लाइक़ आहे इन लाइक़। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो सब ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जागीर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी तव्हांखे मालूमात ॾींदा हलूं त अचण वारे ड्रामे जी किस्त में छा थियण वारो आहे। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल जागीर। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त फ़तेह खान जो पुटु छितो थी चुको आहे त मां पंहिंजी ज़मीन हशमत खान खे ॾेई ऐं पंहिंजी ऐश आराम पूरी कयां। बग़ावत कई आहे हुन पंहिंजे पीउ सां। अचण वारे एपिसोड में इन फ़तेह खान ऐं फ़तेह खान जे पुट जी पाण में मुंहुं मारी थींदी ज़मीन जे करे ऐं हू नाफ़रमान थी ज़ाहिर थी पींदो। फ़तेह खान जॻहियूं चवंदो मां बग़ावत थो कयां, ऐलान थो कयां इन्हनि कुझु रस्मनि खां जेका मूंखे रोके रहियूं आहिनि। ऐं ॿी तरफ़ दोस्तों ॿुधाईं थो हलां त हाणे जेको आहे सवराण ते जहिड़ो वधंदो थो वञे, मलूक अलॻि, दिलबर अलॻि ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे जो कमु खिटली थियण वारो आहे। दीनू जे लाइ मसइलो पैदा थींदो। हाणे दीनू हिकिड़ी ॻाल्हि में नो टेंशन आहे, मलूक ऐं दिलबर पाण में निबरनि त दीनू हिकिड़े खे ॾे न। हाणे मलूक जेको आहे चए थो मुंहिंजी आहे सुराण, दिलबर चए थो मुंहिंजी आहे। इहे पाण में कुते वांगुरु विड़ी रहिया आहिनि त दीनू फ़िलहालु नो टेंशन आहे। इन्हनि मां हिकिड़ो ई हथु पटी वियो त पोइ दीनू लाइ मसइलो थींदो, पोइ दीनू हिकिड़े न हिकिड़े खे ॾियणी पवंदी। हाली उहो पाण में विड़नि था। हाणे को न को इन्हनि जो हल निकिरंदो ऐं पोइ कंहिंखे न कंहिंखे सुराण जे नाले करिणो पवंदो। लेकिन सुराण इन्हनि सां कंहिंसां बि शादी कोन कंदी, उहो पंहिंजे जंहिंसां उहो प्यार करे रही आहे उन सां ई कंदी। ॿी तरफ़ दोस्तों नूरल जा दोस्त सोडल वाला मिली चुका आहिनि हशमत खान सां ऐं नूरल जे लाइ हू बार खॾु खोटे रहिया आहिनि। तमामु जल्द हू जेको हशमत खान जा माण्हू बॉडीगार्ड थी करे नूरल खे सटको बि ॾींदा ऐं हू वरी जेको फ़तेह खान जे पुट जी ज़मीन जेको आहे उहा बि खपाइणु चाहिनि था, दलाली वठणु चाहिनि था। उन खे टीकर ॾेई चुका आहिनि, तूं कागज़ खणी आ। उहो कागज़ खणी वेंदो पंहिंजे पीउ खे चवंदो मूंखे ॾे हिसे कागज़ त मां वञी हशमत खान खे ज़मीन ॾियां थो। ऐं नूरल खे नूरल जो पीउ सम्झाईंदो तूं इन कम खे छॾे ॾे। हशमत खान वॾो गौरव माण्हू आहे, असांखे गुम कराए छॾींदो। ऐं हू फुर कंदा सोडल वारा, पंहिंजी पूरी गैरत ते लही ईंदा। जेको ईंदो वेंदो उन्हनि खे फुरींदा, छो त हाणे हुननि जे मथां हशमत खान जो हथु आहे ऐं हर माण्हू खे फुरींदा ऐं लूटींदा। अल्लाह हाफ़िज़।